जिले बतीन में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम BISP में मुबैना तौर ते वडे पैमाने ते बदनवानी गैर कानूनी कटौतिन ऐं औरतुनि सां नाइंसाफ़ियुनि जा वडा इंकशाफ साम्हूं आया आहिनि। मकामी ज़रियन मूजिब बदीन जे मुख़्तलिफ़ तालुक़नि में हज़ारे गरीब ऐं मुस्तहक़ औरतुनि खे इमदादी फ़हरिस्तुनि मां ख़ारिज कयो वियो आहे, जंहिं सबबि केतिरनि ई घरनि जो रोज़गार मुतासिर थी वियो आहे। रिपोर्टनि मूजिब लॻभॻि 80 खां 1,50,000 औरतूं हर 3 महीननि वारी किस्त दौरान इमदाद खां महरूम थी वियूं। ऐं औरतुनि जो इहो बि चवणु आहे त हर किस्त ते 500 खां 1500 रुपयनि ताईं गैर कानूनी कटौती कई पई वञे, जॾहिं त कुझु एजेंट ऐं डिवाइस होल्डर नेटवर्क डाउन, सिस्टम बंदि जा बहाना करे रक़म रोके रहिया आहिनि, जिन में डिवाइस वारा मकामी कुछ नाम निहाद साफ़ी इंतजामिया भी मुलवस होने जा वडा इंकशाफ थिया आहिनि। कलंदर को दिसे न असांखे पैसा ही नथा ॾियनि। असीं 3-4 ॾींहं थिया आहियूं, ना बि नंदी हुतारुलिया असांखे पैसा नथा ॾियनि। छो नथा ॾियनि? केॾा वञा? अमा नालो छा आहे तुंहिंजो? नालो जीअरी आहे। निंदे शहर आहे? हाँ, निंदे शहर जी आहियूं। छा था चवनि तव्हांखे? असांखे चवनि था पैसा वैसा आई नहीं कोन, हलो असीं ॿियो वञूं, हले असांजा पैसा आहिनि तॾहिं बि असांखे कढियो नथा ॾियनि। एस ताईं जो बैंक जो अमलो बि हिन कम में बराबर जो शरीक आहे। FIA जी छापे खां पोइ बि इहो अमल रुकी नाहे सघियो। घणनि औरतुनि जो घर जो राशन पाणी इन ते हले थो, अटो लटो शादी मुरादी इन ते ई गुज़ारो आहे, पर हुकूमत हे पैसा बंदि करे हिननि जे घर जो चुल्हो उंझाए छॾियो। बाहिरा मायूं है जेके बिठवन से इते बिठवन 1500 कटिन बिया जन बियो बिए के सुबह क्यों से इते बिठवन भाइन का मथा वटन बिया। असा डोहो केड़ो कयो? के गए बाबा? असे सोलंगी आयो। किथां आया? नए मीरवा का सिराणन का। असा डोहो केड़ो कयो? सब जा भाइन का बे वठन मथा। अमा पैसा घणा कटवा दे बिया? अब असा कटे 1300 रुपया। 1300 रुपया? हां 100 रुपया 1000 जा कटिन बिया। 15 तो कटे वजे जे बाहर मानू केड़ा रखल जेका पैसा वठे कार्ड अंदर जमे में अंदर पुट हिते हिकड़ो छोकरो बिठवा लागे में वरी उन खां बि वॾी दुख जी ॻाल्हि इहा आहे त कुझु नौसरबाज़ माण्हू इन्हनि औरतुनि जी मजबूरी जो फ़ाइदो वठंदे कूड़ा फर्म खणी उन्हनि औरतुनि खे बेवकूफ़ करे रहिया आहिनि। केतिरनि ई इलाइक़नि में मुतासिर औरतुनि खां बहाली फीस जे नाले ते बि रक़म वरिती पई वञे, पर संदनि इमदाद बहाल न थी आहे। मुबैना तौर ते कुछ माण्हू जेके अॻु समाजी तंज़ीम सरसू सां लाॻापियल हुआ, उहे बि हाणे इन गैर कानूनी अमल में शामिल आहिनि, जंहिं करे तंज़ीम जी साख बि मुतासिर थी रही आहे। औरतुनि जो चवणु आहे त इन्हनि माण्हुनि खे 1000 खां 1500 रुपया फी कार्ड ॾिना विया त संदन बंदि थियल पैसा बहाल थियनि, पर हक़ीक़त में इहो रुगो ठगी हुई ऐं ठगी जो ठाह करे गरीब मिसकीन यतीम बेवाउनि जा पैसा खाधा विया। इंतजामिया ऐं लाॻापियल अमलदारनि जी ख़ामोशी ते बि ॻणती ज़ाहिर कई पई वञे। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त इंतजामिया ऐं BISP आफ़ीसनि खे उन मामले जो नोटिस वठणु घुर्जे, मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई करणु घुर्जे। बिसप जे तर्जुमान मूजिब प्रोग्राम में बहाली या नए कार्ड ठाहिण लाइ को बि पैसो न वरितो वञे थो। हर क़िस्म जी शिकायत लाइ हेल्पलाइन नंबर 8171 या 0800 26477 ते फ्री में राब्तो करे सघिजे थो। बिसप जे तर्जुमान वधीक चयो त प्रोग्राम तहत हर 3 महीननि बाद रक़म जारी कई वञे थी ऐं हुकूमती पॉलिसी मुताबिक़ जेके माण्हू नाअहल करार ॾिना विया आहिनि उन्हनि जा नाला पाण मुरादो ख़ारिज थी विया आहिनि ऐं उहे हाणे बहाल न थींदा। समाजी हलकनि जो चवणु आहे त हुकूमत खे फौरी तौर ते इन मामले जो शिफ़ाफ़ जांच कराए मुलवस माण्हुनि खे सज़ा ॾियणु घुर्जे ऐं अवाम खे आगाही ॾिनी वञे त उहे कंहिं बि शख़्स खे बहाली जे नाले ते रक़म न ॾियनि। रिपोर्ट करे रहियो आहे फैसल मुश्ताक लिगारी, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, टंडो बागो, जुडो सोशल मीडिया सेंटर सिंध। उन्हनि खे पिनायो आहे, ख़ुदा जो रसूल कदो कैंसर थींदीस। छो गरीब आवाम में जेके तड़पी त मरी वही है। 2000 रुपया भी कटीन, 3000 रुपया भी कटीन, रगो रुश्वत ते कम हले। असी चैलेंज था करूं गवर्नमेंट के त इन मायुनि सां मदद करियो ऐं ज़रदारी जेको ठीकम नालो है। मेघवाड़ आहियां। ॾींहं जो 12 थिया हुआ, ॿार मूंसां गॾु हुजनि
हाँ हिकिड़ो फराडी चे मैनेजर आहियां बोर्ड मुतालिक़ जेका अवांजा पैसा आया आहिनि ऐं ग़रीबनि जी घर वेठे के ॾियणु अचां पियो घर वेठे के त तॾहिं मूंखे ही स्लिप ईअं नज़र आई त पीले कलर जी जहिड़ो चेक पियो आहे मां खे चए पछाड़ी जो जॾहिं ही चेक ॾेई रहियो त हाणे मूंखे छा न्याज़ थो ॾिए मिठाई जा पैसा तुंहिंजो हींअर नेशनल बैंक में वञ नेशनल बैंक में तूं पास करा ऐं अदा हिते छा थियो मूं रुपया 7,000 कढी खीचे मां कढिया 2,000 रुपये निकिता 7,000 जे जॻह तोखे ॾेई ऐं फुर कराई पंहिंजो पाण खे वेही रहियो आहियां केरु तव्हांखे सुञाणंदा हाणे सुञाण में जे ऐं अखियुनि ॾिसंदो त हुनखे सुञाणे वठंदो आहे पर ॿियो ग़रीब केर बि ईअं न फुरिजे हिन पने ते तव्हांखे इहो पनो ॾेखारे त तव्हांजो चेक आयो आहे हा चेक आयो आहे ऐं अनपढ़ियल माण्हू हो किथे जो अमरा इहा ख़बर कोन्हे इहा कोन मूंखे त ज़हन में आई आहे त किथे जो आहे किथे जो न आहे ऐं थर जो माण्हू आहियां असीं थर जा आहियूं जे ग़रीबनि जो भलो करियूं पिया तव्हां वटि कहिड़ी जॻह ते आयो असां वटि चौधरी जफ़र जे ॻोठा खां घरनि खां तक़रीबन अधड़ पंधु पहुते माण्हू अकेलो माण्हू अकेलो एनकूं लॻियूं पियूं हुयूं ऐं मेटा कलर पंहिंजे जा आसमानी कलर जा कपिड़ा पातल हुआ तव्हां हिते प्रेस क्लब ते आयो त छा था चवण चाहियो इन जे करे ॿियो ग़रीब केर बि आऊं त पुराणो आहियां पर ग़रीब ॿियो न पुॼे के